इसाक डार खे डिप्टी वज़ीर आज़म मुक़ररु कयो वियो आहे। नोटिफिकेशन जारी परॾेही वज़ीर इसाक डार चोथों डिप्टी वज़ीर आज़म हूंदो। उन खां अॻु ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, नुसरत भुट्टो ऐं चौधरी परवेज़ इलाही डिप्टी वज़ीर आज़म रही चुका। सऊदी अरब जे शहर रियाज़ में आलमी इक़्तिसादी फोरम जो ख़ासि इजलास जारी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इक़्तिसादी फोरम जे ख़ुसूसी इजलास दौरान सिहत जे शोबे में अणबराबरी जे ख़ात्मे बाबति बहस में शिरकत कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त हिन वक़्तु दुनिया जो सभ खां वॾो मसइलो अणबराबरी आहे। केतिरा ई माण्हू महांगो इलाज बर्दाश्त नथा करे सघनि। मौसमियाती तब्दीलियुनि पाकिस्तान खे तमामु घणो मुतासिर कयो। 2011 में डेंगी ऐं 2022 में ॿोॾि सबबि मुल्क खे तमामु घणो नुक़सानु पहुतो। पाकिस्तान में पोलियो जे ख़ात्मे लाइ कोशिशूं करे रहिया आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां सऊदी अरब जे शहर रियाज़ में इस्लामी तरक्याती बैंक जे सदर डॉक्टर मोहम्मद सलमान अल जासीर जी मुलाक़ात। पाकिस्तान में जारी इस्लामी तरक्याती बैंक जा मंसूबा जल्द मुकम्मल करण ते इत्तफ़ाक़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पाकिस्तान में ॿोॾि खां पोइ बहाली वारे कम में मुआवनत करण ऐं $1 अरब जी सीड़पकारी करण ते इस्लामी तरक्याती बैंक जे सदर जा थोरा मञा। आलमी मालियाती इदारे IMF जी मैनेजिंग डायरेक्टर क्रिस लेना चार्चेवा चयो आहे त केतिरनि ई मुल्कनि जीअं पाकिस्तान बि मुआशी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। सऊदी अरब जे गादी वारे शहर रियाज़ में आलमी इक़्तिसादी फोरम जी ख़ुसूसी इजलास खे ख़िताब कंदे IMF जी मैनेजिंग डायरेक्टर चयो आहे त हिन फोरम ज़रिए IMF जा ॿ ख़ासि पैगाम आहिनि। गुज़िरियल कुझु सालनि जी मुश्किलातुनि बावजूदि तरक़ी ऐं मईशत बहितर आहे। एडवांस मईशतुनि में अमरीका जी कारकर्दगी सुठी आहे। चीन जी कारकर्दगी उमीदुनि खां वधीक सुठी आहे। इंडोनेशिया, मलेशिया ऐं भारत जी कारकर्दगी बि बहितर आहे। ऐं रियाज़ में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां सऊदी शाही कुटुब जे सलाहकार ऐं सुप्रीम कोऑर्डिनेशन काउंसिल जे जनरल सेक्रेटरी मोहम्मद बिन मज़ियाद अल तजवीरी जी मुलाक़ात गॾियल दिलचस्पी वारे मामलनि ते ॻाल्हि ॿोल। पधरनामे मूजिबि वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं सऊदी वफ़द जे विच में मुलाक़ात दौरान ॿिन्ही मुल्कनि जे मुआशी लाॻापनि खे हथी ॾियण समेत पाकिस्तान में सऊद सीड़पकारीअ जो जाइज़ो वरितो वियो।